अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल क्यों था परॾेही कहाणी तोलाए प्यार सदाई आए, जंहिंखे तर्जुमो कयो आहे महमूद मुग़ल साहब। हिकु माउ पंहिंजे नए ॼावल ॿार खे हंज में खंयो ऐं तमामु आहिस्ते आहिस्ते लोॾड़ा ॾींदी रही, हेॾां होॾां हेॾां होॾां, ऐं इहो सभु कंदे हूअ झुंगारींदी रही। तोलाए प्यार सदाई आहे, तोलाए चाव सदाई आहे, मां जेसीं जीअरी आहियां, मूं लाइ नंढड़ो तूं ई आहीं। ॿारु वॾो थियो, हू वॾो थियो, वॾो थींदो रहियो। 2 सालनि जो थियो त सॼे घर में डुकूं पाइण लॻो। कबटनि मां किताब किराए छॾींदो हो, रेफ्रिजरेटर मां खाधो कढी हेठि उछलाईंदो हो, माउ जी वाच खणंदो हो ऐं बाथरूम में छॾे ईंदो हो। कंहिं कंहिं महिल अमर चवंदी हुई, ही मूंखे चरियो करे छॾींदो। पर जंहिं महिल राति थींदी हुई ऐं 2 सालनि जो ॿारड़ो निंड जे कश में हलियो वेंदो हो त हूअ संदसि कमरे जो दर खोलींदी हुई, फर्श ते बामड़ा पाईंदी ईंदी हुई ऐं खेसि गहरी निंड में ॾिसी हंज में खणंदी हुई ऐं तमामु आहिस्ते आहिस्ते लोॾड़ा ॾींदी हुई, हेॾां होॾां हेॾां होॾां, ऐं इहो सभु कंदे झुंगारींदी हुई। तोलाए प्यार सदाई आहे, तोलाए चाह सदाई आहे, मां जैसी जीअरी आहियां, मूं लाइ नंढड़ो तूं ई आहीं। नंढड़ो ॿारु वधियो ऐं अञा बि वॾो थियो। हाणे हू 9 सालनि जो थियो हो। हू राति जी मानी न खाइण लाइ ज़िद कंदो हो, खेसि वींझण न वणंदो हो ऐं जॾहिं नानी वटनि ईंदी हुई त हू घटि वधि ॻाल्हाईंदो हो। संदसि माउ एॾी त बेवस थी वेंदी हुई जो कॾहिं कॾहिं सोचींदी हुई त खेसि राणी बाग में वञी विकिणे अचे। पर राति थींदी हुई ऐं हू सुतल हूंदो हो त अमड़ चुपचाप संदसि कमरे में ईंदी हुई, फर्श ते बामड़ा पाए संदसि निंड जी पक कंदी हुई ऐं पोइ खेसि हंज में खणी वठंदी हुई ऐं तमामु आहिस्ते आहिस्ते लोॾा ॾींदी हुई, हेॾां होॾां हेॾां होॾां, ऐं इहो सभु कंदी हुई। उहा झुंगारींदी हुई, तोलाए प्यार सदाई आहे, तोलाए चाव सदाई आहे, मां जैसी जीअरी आहियां, मूं लाइ नंढड़ो तूं ई आहीं। ॿारु वॾो थियो ऐं थींदो रहियो। हाणे हू मुछुनि जी सावक सां हो। संदसि दोस्त बि अजीबो ग़रीब हुआ, अजीब कपिड़ा पाईंदो हो ऐं अलाए कहिड़ी मौसीक़ी ॿुधंदो हो। कॾहिं कॾहिं माउ खे लॻंदो हो त उहा ॼण राणी बाग में रहंदी हुजे, पर राति थींदी हुई त हूअ माठ मीठ में संदसि कमरे जो दर खोलींदी हुई ऐं बामड़ा पाए अंदरि ईंदी हुई। हू सुतल हूंदो हो त हेॾे सारे ॾांघे खे हंज में खणी वठंदी हुई ऐं तमामु आहिस्ते आहिस्ते लोॾा ॾींदी झुंगारींदी हुई। तोलाए प्यार सदाई आहे, तोलाए चाव सदाई आहे, मां जैसी जीअरी आहियां, मूं लाइ नंढड़ो तूं ई आहीं। जेतोणीकि हाणे खेसि उभ साई बि थींदी हुई। नौजवान वॾो थींदो वियो। हाणे हू मर्द बणिजी चुको हो। हुन घर छॾियो ऐं शहर में ॿी जाइ वरिताईं। पर कॾहिं कॾहिं अमड़ राति जो ऊंदाहीअ में पंहिंजी कार पाण ड्राइव करे पुट वटि ईंदी हुई। जे संदसि घर जूं सभु बतियूं बंदि हूंदियूं हुयूं त उहा दरी टपी ईंदी हुई, बामड़ा पाए संदसि बेडरूम मां लंघंदी हुई। उहा पक कंदी हुई त हू सुतल आहे त खेसि हंज में खणण जी कोशिशि कंदी हुई, जेका कोशिशि खांसि मुकमिल न थींदी हुई, पर वरी बि हूअ खेसि लोॾड़ा ॾींदी हुई, हेॾां होॾां हेॾां होॾां, ऐं झुंगारींदी हुई। तोलाए प्यार सदाई आहे, तोलाए चाह सदाई आहे, मां जैसी जीअरी आहियां, मूं लाइ नंढड़ो तूं ई आहीं। माउ हाणे कुराड़ी थी वई हुई। उहा पोढ़ी पई थिए, अञा वधीक पोढ़ी पई थिए। हिकु ॾींहुं हुन पुट खे फ़ोन कई ऐं चयाईं, मूं वटां थी वञ अबा, मां ॾाढी बीमार आहियां। पोढ़ी त हूअं ई आहियां। सो पुट खेसि ॾिसणु आयो। पहिरियों भेरो हुन अमड़ खे हंज में खंयो ऐं लोॾा ॾियणु लॻो, आहिस्ते आहिस्ते हेॾां होॾां हेॾां होॾां, ऐं संदसि कननि में झुंगारणु लॻो, तोलाए प्यार सदाई आहे, तोलाए चाव सदाई आहे, मां जैसी जीअरी आहियां, मूं लाइ नंढड़ो तूं ई आहीं। उन राति पुटु पंहिंजे घर मोटियो त अंदरि बेडरूम ॾांहुं वेंदे ॾाकण ते अलाए केतिरी देरि चुपचाप बीठो रहियो ऐं पोइ हिकदमि मुड़ी उन कमरे ॾांहुं वियो जिते संदसि नई ॼावल धीअ पंहिंजे पींघे में सुतल हुई। हुन आहिस्ते आहिस्ते विखूं खयूं, पक कयईं त
नंढड़ी गहरी निंड सुतल आहे ऐं आहिस्ते खेसि हंज में खणी वरिताईं ऐं लोॾा ॾियणु लॻो, हेॾां होॾां हेॾां होॾां, ऐं झूंघारणु लॻो, तो लाइ प्यारु सदाईं आहे, तो लाइ चाह सदाईं आहे, मां जैसी जीअरी आहियां, मूं लाइ नंढड़ो तूं ई आहीं। परियां पुराणे घर में संदसि माउ जूं अखियूं ॿूटिजी वयूं हुयूं, उहा जहान छॾे वई हुई।